नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त के इस्लामाबाद में खबर ॾींदा हलूं त कालदम तंज़ीम खे इस्लामाबाद में दाख़िल थियण खां रोकण ते मुज़ाहिरनि जो GT रोड ते धरणो जारी है। मुज़ाहिरीन खे रोकण लाइ चिनाब दरिया पुल जे भरिसां GT रोड ते खॾूं खोटियूं वयूं। इस्लामाबाद वेंदड़ रस्ता कंटेनर्स रखी सील। मुज़ाहिरे सबब रावलपिंडी में सिक्योरिटी सख्त ऐं मरी रोड ते ट्रैफिक बंद पयल है। धरणे सबब GT रोड जे भरपासे वारनि इलाइक़नि में सरकारी तोड़े निजी तैलीमी इदारा बंद। कामूकी में इंटरनेट सर्विस मुअत्तल बणियल है। GT रोड ऐं आसपास जे इलाइक़नि में सरकारी ऐं निजी तैलीमी इदारा बि न खुलिया। कामूकी में इंटरनेट सर्विस बंद पयल है। चिनाब दरिया पुल जे वेझो GT रोड ते खॾूं खोटियूं वयूं आहिनि ऐं कंटेनर्स बि रखिया विया आहिनि। वज़ीराबाद खां सियालकोट वेंदड़ रस्तनि ते खॾूं खोटे ॿिन्ही शहरनि जो राब्तो ख़त्म कयो वियो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।